आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं। हर सवाल का पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त शुरू करियूं था। प्यारा साथियों, ॿुधायो त मर्द जे भेट में औरत जो दिमाग़ वॾो हूंदो आहे या नंढो? जवाब: मर्द जे भेट में औरत जो दिमाग़ नंढो हूंदो आहे। सचो ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे अंधो बि ॾिसी सघे थो? जवाब: अंधेरो या काराण। साथियों, कॉमन सेंस जो दिलचस्प सवाल है, गलत रंग में न वठिजो। ॿुधायो त छोकिरी जी उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे हू पाण बि कॾहिं बि ॾिसी नथी सघे? जवाब: पंहिंजे रूह खे। सचो ॿुधायो त उहो कहिड़ो मुल्क आहे जिते आधी रात जो सिज चमकंदो आहे? जवाब: नॉर्वे। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ना कमेंट कजो। वधिक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।